बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। काबिल एहतराम असांजो चाचो वॾेरो सालेमुन ब्राह्मणी साहब, आयल मूंसां दोस्त नबी बेग पालारी साहब, अब्बास साहब, असलम पालारी, ख़ालिद मुंहिंजो असांजो भाउ, हिते जो मेज़बान अरबाब शेणू साहब, ॿिया भाउरो दोस्तो सभिनी खे अस्सलाम वालेकुम। मुंहिंजा भाउ, असां हिते पहिरियों चकर वॾेरे सालेमुन ब्राह्मणी साहब सां गॾु आयासीं उन प्रोग्राम में जेको जलसो थियो इलेक्शन खां अॻु। असां उन टाइम वॾेरे जे राज ॾिठो त वॾेरे जी ताक़त ॾिठियासीं, वॾेरे जे माण्हुनि सां वॾेरे जी मोहबत ॾिठियासीं, माण्हुनि जी मोहबत वॾेरे सां ॾिसी असीं एॾो ख़ुशि थियासीं त वाक़ई वॾेरो सालेमुन ब्राह्मणी हिकिड़ो फ़क़ीर तन माण्हूअ जेको माण्हूअ सां प्यार करे ॼाणे थो। जॾहिं उहो माण्हूअ सां प्यार करे थो तॾहिं ऐं सभु राज हुन सां प्यार करियो था। ऐं हुन पंहिंजे ज़िंदगीअ में सिर्फ़ु अव्हां लाइ ज़िंदगी भर विड़ियो आहे। जे अगरि हुन जा वेछा थियनि भोतार सां त छाजे करे थियनि? अव्हां राज जे करे थियनि। अव्हां राज जा जेके बि मसइला हुआ उहे मसइला वॾेरो सालेमुन ब्राह्मणी उहे मसइला पंहिंजा सम्झी माना विढ़ंदो हो। पोइ हली 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 माण्हू आख़िर तंग थियो थो पए, पोइ वॾेरो बेज़ार थी पियो, पर हुतां को खड़तेल न निकिरे। हाणे अव्हां अंदाज़ो लॻायो त 50 साल मलिक असद जी हुकूमत रही है। बाबा सरकारी नौकरियूं बि उन वटि, बोर बि उन वटि, रस्ता बि उन वटि, अव्हां बि वोट उनखे ई ॾिना, अव्हां बि उनखे ई वोट ॾिना। पोइ भला ॿुधायो त हेसि ताईं अव्हां जे ॻोठ ताईं रोड छो न ठहियो? अव्हां जे ॻोठ ताईं को ॿियो तरक़ियाती कमु छो न थियो? आरब खान ताईं रोड छो न ठहियो? छो त अव्हांखे हो ईअं ई ठप ठप करे हलाईंदा हुआ। जेका बि नौकिरी ईंदी हुई उहा कंहिंखे मिलंदियूं हुयूं। आउं तव्हांखे ॿुधायां थो, जेके बि नौकिरियूं ईंदियूं हुयूं हू पंहिंजे राज खे ॾींदो हो। सिर्फ़ु जेके हुन जा पंहिंजा मुर्फ़त आहिनि उन्हनि खे ॾींदो हो। न कॾहिं छेणे खे नौकिरी मिली, न कॾहिं सोनड़े खे नौकिरी मिली, न कॾहिं कासोटे खे नौकिरी मिली, उन माण्हू खे नौकिरी मिली जेके हू चए थो त मूंसां बंदूक खणी गॾु हलनि। बाबा हिन माण्हू बि तव्हांखे वोट ॾिना आहिनि, भला छो तव्हां वटि हेतिरो टाइम बोर कोन लॻा? अॼु फिलाणे खे चवंदा अचु त बोर हणूं, बाबा फिलाणे खे चवंदा अचु बोर हणूं, भला अॻे तव्हांखे कोन ॾिठऊं। अॼु इन जे करे जो ॾिसनि था त वॾेरो सुजाग थी पियो आहे। हाणे वॾेरे खे कमज़ोर कीअं करियूं, वॾेरे जो राज कीअं टोड़ियूं? सिर्फ़ु इहा हिकिड़ी साज़िश आहे। जेके माण्हुनि खे लालचूं था ॾियनि त बाबा तूं अची बोर हण, बाबा इहे बोर पाण हेॾा सॼा राज आहियूं, पाण वीसी कंदासीं, हिकु ॿिए में गॾिजी इनशाला जेको ग़रीब हूंदो वीसी बि करे हुनखे बोर कराए ॾींदासीं। अगरि पर माण्हू बाबा वॾेरो अव्हां लाइ विड़ियो आहे। अॼु ऐं वॾेरे जा राज जा माण्हू आहियो जेके 4 ऐं हुते वञी चमचा पैदा थिया आहियो, उहे 2018 में असां सां गॾु आहे। अॼु असीं ख़राबु थिया आहियूं, हो सुठा थियनि। उहे आहिनि वापारी माण्हू, वापारी जो कमु खपनि। सो उनजो धंधो इहो आहे त तोखे ऑफर ॾियणु, हुनखे ऑफर ॾियणु। सो अॼु वॾेरो सालेमुन असां इन लाइ करे आया आहियूं त असीं अव्हां सां गॾु आहियूं। इहो न त इलेक्शन जे दौर में गॾु हुआसीं, असीं अॼु बि गॾु आहियूं। कंहिं बि ॻाल्हि जो ख़ौफ़ न करियो, को डपु न करियो, डीओ को बि न करियो। सभु पैदा बि हिते थिया आहियूं, मरंदासीं बि हिते, मोह बि हिते ॾींदासीं। कंहिं ॻाल्हि जो कुझु न करियो। इहे सरदार, इहे ॿिया, इहे रुॻो ठला डप अथव। इहे रोड बि पंहिंजा आहिनि, इहे रस्ता बि पंहिंजा आहिनि। न कंहिंखे ताक़त ई कोन्हे कंहिंजो रोड बंदि करे। इहे रुॻो फूकूं आहिनि ठलियूं। त पाण में हेतिरा आहियूं दोस्त, अव्हां को परेशानी न करियो, पर महिरबानी करे ख़ुदा रा लालच में न अचो, लालच में न अचो। इहे जेके ठग दलाल हुननि छॾिया आहिनि अव्हां जे विच में, इन्हनि ठगनि दलालनि खां बचो। इहे तव्हांखे अॻे कॾहिं 50 साल सरदार कोन ते सुञातो त बाबा अरबाब शेणू केरु, इहा बि ख़बर कोन हुई त बलोच शेणू केरु। अॼु सभिनी जा नाला यादि आहिनि। सच ॻाल्हि इहा आहे। अव्हां हुन माण्हू जी स्टोरी पुछो, अॼु असांखे शर्म थो अचे त उन सां फ़ोटू कढाईंदो, असां वरी फेसबुक ते छॾीनि था माण्हू सां गॾु छॾियो। सो असीं सभु तव्हां सां गॾु आहियूं, असांजो जेको बि हाल हुजे। ॾिसो ॻाल्हि ॿुधो, पाण इलेक्शन विढ़ियासीं, माना दिलि ते विढ़ियासीं, पाण 4000 5000 वोट खां कोन चढ़ियासीं। ठीकु आहे, पाण खटी चाचा खटी या हाराई, पर ॻाल्हि इहा आहे ज़ाहिरी तरह हो चढ़ी विया।
ठीक है पाण विड़ियासीं छो इन लाइ विड़ियासीं त असीं सीट ते अचूं त असीं रोड बि ॾेई सघूं असीं पाणी बि ॾेई सघूं असीं कंहिंखे नौकिरी बि ॾेई सघूं हीउ जहिड़ो उन जो हो बाबा जे हेर विया आहिनि त वरी पाण ॿिए चकर हिनखे केरींदासीं केॾां वेंदासीं 50 साल अॻे सूर खाधा न हुआ हाणे उहे बि साॻिया सूर आहिनि हेर निकिता आहियूं पाण घर मां उन जे करे निकिता आहियूं त हिन ग़ुलामी मां जान छॾायूं हिते माण्हुनि सां उहो हाल को पंहिंजे बनीअ जो कंडो बि कोन थो वठी सघे अवां हितां टक भराए कराची नई सघो था पोइ हुननि ॾे जेको वेंदो उहो टक भराए वेंदो उहो गुगुर बि कढंदो उहो शिकार बि कंदो उन लाइ कानून कोन्हे त पाण इन निज़ाम जे ख़िलाफ़ आहियूं जेको इहो भोतार को निज़ाम ज़ुल्म जो निज़ाम पाण सभु इन जे ख़िलाफ़ आहियूं पोइ इन में जिदोजहद में वक़्तु लॻे थो ईअं न त बसि पाण घर मां निकिता आहियूं सुबुह जो पाण खे ॿाहिरि मिले अब मूं मुखालफ़त विझंदे मूंखे 25 साल थिया आहिनि 97 खां वठी असीं इन जे साम्हूं पिया अचूं 97 खां वठी अवां जे साम्हूं बीठो आहियां कहिड़ो असांखे मारे छॾियाऊं कहिड़ो चयूं हीउ जेको असां सिर्फ़ु ॾिठूं त वॾेरो हाणे निकिरी पियो आहे बाबा हाणे वॾेरे खे कीअं करियूं कुझु बि कोन कंदा अवां हिमत करे बीहो न को केरु रोड बंदि करे न को रस्तो बंदि करे अलाह उमेद आहे वक़्तु हू बि कढी वियासीं वक़्तु ही बि कढंदासीं पर जेको गॾु बीहंदो वॾे खे बि ख़बर पवंदी त मुंहिंजो ई सचो हिलाली राज त वॾे सां अवां जो तालुक अॼु जो कोन्हे सदियुनि सां पियो अचे सदियुनि खां को मुंहिंजे ख़्याल में को 200 साल थिया आहिनि जीअं ही ठहिया आहियूं तीअं असीं ॾिसूं पिया त ही अॼु जो कोन्हे जो वॾे खे ऐं बोर त खपाए छॾियो बाबा बोर केरु थो पुछे अगरि कोड़ो लालची हुजे त ॿुधायो त आऊं वीसी कंदुसि पैसा करे गरजी उनखे बोर कराए ॾींदासीं पर भली बोर जे नाले ते बोर बि उहे बहरिया जा पिनियल बोर आणियो लॻाइनि था आऊं चवां थो शर्म अचणु खपे बहरिया जो कटे जो ठपो लॻो पियो भोतार पिया विरहाइनि अड़े पोइ ऐं बहरिया जा एजेंट आहियो छा आहियो अवां ख़ुदा पंहिंजो गंज ॾिनो पंहिंजे खीसे मां विरहायो ही ख़ैरात माण्हू पंहिंजे खीसे मां विरहाईंदो आहे ही माण्हू कंहिंजो एजेंट थी ठपो लॻल बाबा भोतार जो पुटु पियो विरहाए इहो छा आहे हिननि कॾहिं बि पंहिंजे खीसे मां कॾहिं बि का शइ कोन कढी आहे हमेशह कोस्तान जे माण्हुनि जो रतु पीतो आहे सो पीअंदा ईंदा हो आदी आहिनि उहो कॾहिं बि अवां खीसे मां कोन ॾींदा पिनियल ॾींहं था को हुतां इहो हुनजी आदत इहा आदत अथनि त हुन मां कॾहिं बि का उमेद न पायूं बाक़ी जेके इहे दलाल छॾियाऊं आहिनि इन ऐं बि सुञाणो था 5 ॾींहं अॻु असांजा गीत ॻाईंदा हुआ अॼु वरी हुननि जा गीत था ॻाइनि इहे 5 रुपए जा माण्हुनि वरी सुभाणे असीं घुराए 20,000 खीसे में विझंदासीं वरी चवंदा चङे करण जहिड़ो माण्हू ई कोन्हे सुञाणो सो ख़ुदा असीं अॼु अवां ॾिन लाइ आया आहियूं को वोट लाइ कोन आया आहियूं पर अवां खे ॿुधणु आया आहियूं त असीं अवां सां गॾु हूंदासीं गॾु बीठा हूंदासीं महिरबानी।